कहानी जो नालो आहे पिजन साहब। दरबार जो ख़ासि टपाली दरबार में हाज़िर थी झुकी लखनवी अंदाज़ में फ़र्शी सलाम करे टपाल मीर दरबार सिराई जे हवाले कई त सिराई टपालीअ खे हथ इशारे सां वञण जो चई टपाल खे उथलाए पुथलाए ॾिठो। सम्झ में न आयसि त सिराई टपाल अॻिए ॾे वधाई ऐं अॻिए वरी ॾिसण बिना वात ऐं अखियुनि खे न सम्झण वारो इशारो करे अॻिए दरबारी ॾे वधाई। ईअं टपाल खे पेर लॻी विया। हिक खां हिकु ॾे वधंदे वधंदे आख़िर सभ खां वधीक पढ़ियल दरबारी वटि पहुती, जेको अरबी फ़ारसीअ सां गॾु अंग्रेज़ी जो बि ओतिरो ई ॼाणू हो। जंहिं रड़ करे दरबारनि खे मुखातिब थी करे चवणु लॻो, ताज़ीम थी वे, वाली रियासत साईं दा टेलीग्राम है। विलायती पिजन साहब लाहौर तूं वाली रियासत साईं दा महिमान थी वञ पिया आंदा है। इस्तक़बाल दियां तयारियां थी वञ। शहर सॼे में मनादी थी वई। ओसे पासे जे मुंहदारनि ॾे न्यापा थी विया। उठ घोड़ा हाथियूं सिंगारजण शुरू थी वियूं। हिकु पलटून तयारीअ में लॻी वई। मुंहदारनि रस्ते रस्ते चौक चौक ते इस्तक़बाली महिराबूं ऐं दरवाज़ा लॻाराया त जीअं महिमान पिजन साहब जी इज़त अफ़ज़ाई सां गॾोगॾु हिन ते वाली रियासत जे शान ऐं दबदबे जो असरु पवे त वाली रियासत केतिरो न हरदिल अज़ीज़ आहे पंहिंजी रैयत में। ही सभु इंतज़ाम थी रहिया हुआ वाली रियासत जी गैर मौजूदगी में। गॾु विलायती साहब जे अलहदा महल सिंगार जी तयारु थी रहियो हो त जेसि ताईं मीर रियासत अचे तेसि ताईं विलायती साहब जे आराम में का कसर न रहिजी वञे। इन लाइ ही सभु खेट खिड़ी रहियो हो। असांजो खितो ख़ासि वतन अज़ीज़ हर नेमत सां मालामाल सिंध दुनिया जो आख़िरी खितो आहे जंहिं में रुगो आशिक़ हुक्मरान पैदा थींदा आहिनि। जहिड़ी तरह थरी बादशाह उमर सुमरो, हुक्मरान घराणे रूपा माड़ीअ जी शहज़ादी मूमल, ठटे नंगर जो बादशाह जाम तमाची ऐं अहिड़ी तरह रियासत जो वाली भी जंहिंजी गैर मौजूदगी में संदसि महिमान जी आमन सभु ही इंतज़ाम थी रहिया हुआ जो वाली रियासत पंहिंजा सरदार ऐं ख़ासि दरबारी साण करे पंहिंजी महबूबा वटि लंघी वियो हो। मेड़ वठी रेल भरे रिझाइण लाहौर ऐं महीना कैंपूं लॻाए वेठा इंतज़ार में, जॾहिं वञी शर्फ़ बारियाबी ऐं मुहबत जो इक़रार थिए। इन लाइ कई भेरा सिंधी मियाँ मीर ऐं दाता दरबार जे साहिब गदी नशीन वटि उमेद बराबर थियण लाइ दुआऊं ऐं दवाउनि वास्ते मुठियूं बि गरम कंदा हुआ। ईअं हर कंहिं जूं मुठियूं गरम कंदे कंदे ख़ज़ानो मुठ में वारी दाणनि वांगुरु कणो कणो थी खिसकी वियो त हुकुम जी बजाय आवरी कंदे बाक़ी परगि॒णनि खे हुकुम बि त ताक़ीद बि कयो वियो हो हिसे जो महसूल जमा करण जो, ख़ासि वेझे ख़ुशहाल परगि॒णे लाड़काणे खे। हिकु बेवसी ऐं हिजानी कैफ़ियत जो आलम हो वाली रियासत ते। हिकु त धारियो देस मथां इश्क जा उला हुजे हा पंहिंजो देस त इनकार जो मतिलबु मौत या कोट ते चाढ़ियो वञे हा इनकारीअ खे। वरी हेठि न लहे हा या हयाती। जॾहिं वाली रियासत तख़्त धणी थियो हो ऐं कोट जे दौरे दौरान वाली तख़्त थियण जी ख़ुशीअ में ॿियनि क़ैदियुनि खे मुक्त करे उन झूर पोड़े खे ॾाॾे साईं जी ॿिलीअ खे लकु हणण जी आयल सज़ा में उहो चई किले ते रहण ॾिनो हो त ए ॾाॾे साईं जी निशानी है, इथां सोहणा पिया लॻंदे। पर ही त दयार गैर, उन्हनि जा क़ाइदा कानून पंहिंजा, मथां वरी इश्क ऐं महबूबा जा माना त राहूं रोले छॾींदा आहिनि। ईअं राहुनि में रुली महीननि जा महीना दयार गैर में बेयारो मददगार रियासत जा वहिंवार ॿियनि हवाले करे गिलम जे तोपचिन जी फ़ौज साण करे इंतज़ार पिया कनि इश्क जे इक़रार ऐं गॾु हलण जो। न त साॻिए नस्ल जा साॻिया माण्हू वाली रियासत जे इलाइक़े में रहण दौरान गॾु थी शाम जो सिराई जूं मुठियूं गरम करे वाली रियासत जे ख़ानगी हेकलाई वारे ओताक में सलाम करण आया हा। वाली रियासत ओताक में थले ते तीली बोड़ घाटो कूंडो चाढ़ियूं सोचुनि में ॿुॾो वेठो हो त जथो दर लंघी झुकी फ़र्शी सलाम कंदे अॻिते वधियो त वाली रियासत जा नशा ई हरण थी विया। हकल करे सराई खां पुछाईं, इन्हा ग़रीबां ते कंहिं ज़ुल्म कीता है जो मुंहुं मथा पे पिटेंदनि। सिराई हथ आदाब जा ॿधी अर्ज़ु कयो, क़िबला साईं इन्हा ते कंहिं बि ज़ुल्म नहीं कीता, ए तुसां को फ़र्शी सलाम पेश पे करेंदनि। वाली रियासत खां रड़ निकिरी वई। चवणु लॻो,
वाह दी अजीब भेण दी कढो भेण दे नूं हाँ फाड़ घत्या ने किथां। अॼु उन्हनि माण्हुनि जे माण्हुनि करे स्टेशन भर खीमा खोड़ियूं पे इंतज़ारु कयो। हेॾे वरी महिमान जे अचण जो इंतज़ारु पियो थियो। आख़िर उहो ॾींहुं बि अची पहुतो, इंतज़ारु ख़तमु थियण जो। रेल जो प्लेटफॉर्म रंग बिरंगी ॻाढ़नि सावरनि फिकियुनि झंडनि सां बहकी रहियो हो। प्लेटफॉर्म ते सिफ़ बंदी कई वई हुई। पहिरीं सिफ़ में दरबार जा सिराई तर जा सरदार ऐं वॾा पगड़ ॿधियूं तोला तोर आफ़ीम जा हज़म कयूं, मंझंदि खां म्याननि में तलवारूं लटकायूं बीठा हा। ॿी सिफ़ में नचड़ियूं दुहिल शहनाइनि सां ते झुमरियूं हणी रहियूं हुयूं ऐं सेरा लाॾा ऐं गीत ॻाए रहियूं हुयूं, मिज़मान ऐं ईंदड़ महिमान जा। आख़िरी सिफ़ में सिपाही मुहाफ़िज़ ऐं चौबदार, हा बाक़ी हो लठ राज जेको मीर रियासत ऐं महिमान लाइ ज़िंदाबाद जा नारा हणी रहियो हो। रेल गाॾी प्लेटफॉर्म ते बीठी त ॼाञनि में वलवलो अची वियो। दुहिल जी थाप ते नचण सेरनि सां गॾु अवाम में नारनि जा हूकरा पइजी रहिया हुआ। मरहबाई नारनि ऐं धड़कंदड़ दिलनि सां विलायती पिजन साहिब जे हेठि लहण जो बेसब्री सां हो इंतज़ारु। नेठि एसटी ज़ाहिरु थियो। एसटी स्टेशन मास्तर खां ऐं स्टेशन मास्तर खां मीर रियासत जे मुहदार सराई खां काग़ज़नि ते अंगूठा हणाए कबूतरनि सां भरियल पिंजरो हवाले करे एसटी सीटी हणी इंजन जे ड्राइवर खे साई झंडी ॾेखारी त गाॾी कूकू कंदी ॾखिण तरफ़ कराची पासे रढ़ंदी अखियुनि खां ओझल थी वई।